Live from our Dallas headquarters, this is Tech News, serving you the hottest news of the hour. Your news, our business. ठरी मीरवा जे गोठ मोहम्मद यूसुफ खासकेली जो कदीमी बॉयज प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बूहाल बनियल आहे। स्कूल जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी वियो। ॻोठाणनि स्कूल जी ख़राब सूरताल सबबि पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलण खां रोके छॾियो आहे। तइलीम खाते ठरी मीरवा जे करप्ट कामोरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली करे ॻोठ मोहम्मद यूसुफ खासकेली जो बॉयज प्राइमरी स्कूल जी ज़बूहाल इमारत जो मरमती कमु न थी सघियो आहे। उन सिलसिले में मकामी ॻोठाणनि जिनसार अली, महमूद हसन, रियाज़ ऐं ॿिनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त तइलीम खाते जे करप्ट कामोरनि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली करे स्कूल जी इमारत जो मरमती कमु न थी सघियो आहे। स्कूल में 200 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणनि जी तइलीम पिण तबाह थी रही आहे। केतिराई भेरा चापड़ किरण करे स्कूल जा शागिर्द ज़ख़्मी थियण सबबि शागिर्दनि स्कूल अचण छॾे ॾिनो आहे। हिननि चयो त उन सिलसिले में केतिराई भेरा तइलीम खाते ठरी मीरवा जे इख़्तियारनि तोड़े डिप्टी कमिश्नर सखर खे दरख़्वास्तियूं पिण ॾिनियूं आहिनि, पर को बि खड़तेल न निकिरी सघियो आहे। ॻोठाणनि तक जे चूंडियल नुमाइंदनि तइलीम खाते जे अख़्तियारनि समेत वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ॻोठ मोहम्मद यूसुफ खासकेली जे बॉयज़ प्राइमरी स्कूल जी इमारत ठाराई ॾिनी वञे। ज़हीर खासकेली, सोनी सिंध न्यूज़, ठरी मीरवा।